अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां जो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, जीअं त ख़मीस ते पाण इरसा एक्ट जे मामले खे डिस्कस कयो ऐं इरसा एक्ट में तरमीम करण जी हिकिड़ी कोशिशि कई पई वञे, जेका 8 जुलाई सदर हाउस में हिकिड़ी मीटिंग थी आहे, जंहिंमें इरसा एक्ट में तरमीम जी कोशिशि कई वई। मिनट्स जारी किया विया, जेको मुकमल तौर ते इलीगल आहे। सदर हाउस में मीटिंग नथी थी सघे। इरसा एक्ट में तरमीम सदर नथो करे सघे, नई वज़ीर आज़म करे सघे थो। इहो हिकिड़ो कानूनी तरीक़ो जो इहो आहे, पार्लियामेंट ज़रिए इहो जॾहिं सॼा पार्लियामेंटेरियंस हूंदा मौजूदु हूंदा, उन ते वोटिंग थींदी ऐं पोइ इरसा एक्ट में का तरमीम करे सघे थी। इन मामले ते असीं डिस्कस बि कयो हुयो त अॼु वरी रीसेंट डेवलपमेंट इहा आहे त सिंध असेंबली में सिंध जे पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो साहब जेको आहे अॼु इहो पेश कयो ऐं इरसा एक्ट जी जेका तरमीम आहे उन ते ठाराह पेश कयो ऐं उहो मंज़ूर बि थी वियो आहे, जंहिंमें GDA ऐं ॿिया जेके बि सिंध असेंबली जा माण्हू हुआ उन्हनि बि उन जी हिमायत कई आहे। मैडम हीर सोहो ऐं ॿियूं जेके बि पार्लियामेंटेरियंस हुयूं सिंध असेंबली में जेके मेंबर आहिनि, उन्हनि भरपूर इरसा एक्ट में तरमीम जी मुखालफ़त कई आहे। उन्हनि जो चवणु आहे, ख़ासि तौर ते निसार अहमद खोड़ो साहब जो चवणु आहे त सिंध में पाणी जी पहिरियां ई खोट आहे ऐं सिंध में वरी ॿीहर धाड़ो हणण जी कोशिशि जेके कनि था उन्हनि खे इहो रद्द कयो वेंदो ऐं इहो जॾहिं पार्लियामेंट में तरमीम आई त उनजी भरपूर जेका आहे मुखालफ़त कई वेंदी। ऐं इन मामले ते असां डिस्कस कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि पाण GDA जा अॻवान आहिनि डॉक्टर सफदर अब्बासी साहब। अस्सलाम वालेकुम सफदर अब्बासी साहब, वॾी महिरबानी अव्हां असांखे टाइम ॾिनो। सर, कीअं था ॾिसो हिकु दफ़ो ॿीहर सिंध में पाणी जी खोट पहिरियां बि तमामु घणी आहे, पर हिकु दफ़ो ॿीहर सिंध में पाणी जी धाड़ो हयो पियो वञे ऐं उन में GDA जो मौक़िफ़ हिन टाइम ताईं साम्हूं न अची सघियो आहे। सर, छा चवणु चाहींदो इन हवाले सां? कोई साहब, GDA जो मौक़िफ़ बिल्कुल क्लियर आहे। उन में असांजी ज़ूम मीटिंग थी, जंहिंखां पोइ जेका साईं ज़ैन शाह जिन होस्ट कयो, उन खां पोइ असांजो बयान बि हुन में अची वियो। हिकिड़ी मुश्तरका जेका स्टेटमेंट सां कढी थिए, जेके बि कॉम्प्रेस जमातूं आहिनि, GDA जेके बि जमातूं आहिनि, उनजे तरफ़ां त जेका हीअ इरसा एक्ट में तरमीम कई थी वञे, उहा बिल्कुलु गैर कानूनी गैर आइनी आहे। छाजे करे जो हिन इरसा जी जेका बि एक्ट ठही, उहा हिकिड़ी बुनियादु आहे हुनजो वाटर अकॉर्ड 1991। वाटर अकॉर्ड 1991 हिकिड़ो तमामु मुश्किल सां हिकु हफ़्ते खां पोइ अकॉर्ड थियो मुख़्तलिफ़ प्रोविंसिस जे विच ते, जंहिंमें इहो तइ कयो त बाबा असां पाणी जी पंहिंजी विछ कीअं कंदासीं ऐं उनजी बुनियाद ते जेका इरसा एक्ट जेको आहे ठही ऐं उनजी बुनियादी रेगुलेशन जेका आहे सॼे अमल जी, उहा काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में आहे। जेसिताईं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जेको आहे हिन ते मसइले ते को डिसीजन नथी वठे, तेसिताईं तव्हां जेको आहे सो हिन इरसा एक्ट में तरमीम नथा करे सघो। सदर साहब वटि जेका मीटिंग थी आहे, इहा जेका बि तव्हां हाणे ख़ासि तौर ते जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेके बि तव्हां इनिशिएटिव ॾिसो था पिया, हिन में वॾो हिकिड़ो मुनाफ़िक़ाना अंसर आहे। तव्हां जेको हिन महिल ताईं ख़ासि तौर ते जॾहिं खां वठी 8 फरवरी जी इलेक्शन थियूं आहिनि, उनखां पोइ तव्हां ॾिसो त मुस्तक़िल अंदाज़ में जेको आहे पीपल्स पार्टी हिन हुकूमत खे हिमायत बि ॾिए थी पई ऐं हिन हुकूमत जी हर ॻाल्हि खे जेको आहे सो पार्लियामेंट जे अंदरि ओन बि करे थी पई, उनजे मथां जेको आहे वोटिंग में हुनजी सपोर्ट बि करे थी पई। पर ॿाहिरि अची जेको आहे सो हू ॾिसूं था पिया त हू हुनजी जेको आहे सो ॿी तशरीह पेश था कनि पिया। त हीउ हिकिड़ो मुनाफ़िक़ाना किरदारु आहे जेको असांखे नज़र अची रहियो आहे ऐं अॻिते बि जेको आहे सो मां सम्झां थो पियो त हिकिड़ो क्रिटिकल अंदाज़ में जंहिं तव्हांखे जीअं वाक़ई तव्हां सम्झो था हिन में तरमीम न थियणु खपे, त पोइ इहो ऐवान सदर जी मीटिंग जो को जवाबु कोन हुयो। हाणे जेको आहे सो जॾहिं मामला वञी खुलिया आहिनि, उहो चवंदा आहिनि जीअं उर्दू में चवंदा आहिनि त पिली थैले से ॿाहिरि आ गई, त पोइ जा वेही हुनखे हिकिड़ी डैमेज कंट्रोल करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। त मां सम्झां थो पियो त इहो सॼो अमल जेको आहे इहो न सिर्फ़ु गैर कानूनी आहे बल्कि गैर आइनी आहे। छाजे करे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में जेसिताईं इहो मामिलो तव्हां नथा खणी वञो, त तेसिताईं जेको आहे सो का बि जेको आहे पाणी जे विर्छ जे मामले ते का बि अहिड़ी कानून साज़ी नथी थी सघे जेका उन अमल जे ख़िलाफ़ु हुजे जेको असां 1991 में उन वाटर अकॉर्ड में तइ कयोसीं। हालांकि उनजी बि असां सम्झूं था घणियूं ख़िलाफ़ वर्जियूं थी रहियूं आहिनि। थल कैनाल जे हवाले सां, चश्मा झेलम लिंक कैनाल जे हवाले सां, जेके फ्लड कैनाल्स आहिनि उनखे जेको आहे सो उन में फ्लड्स जे अलावा बि पाणी छॾियो थो वञे, उनजे उहो हिकिड़ो सेपरेट इशू आहे। पर कंहिं बि एक्ट में तरमीम आणणु जेको आहे सो उहा मां सम्झां थो त हिकिड़ी गैर आइनी गैर कानूनी ॻाल्हि आहे। उन ते GDA जो बिल्कुलु क्लियर मौक़िफ़ आहे। असांजी जेके कॉम्प्रेस साथी आहिनि, असांजे दोस्त सिंध यूनाइटेड पार्टी आहे, असांजी अवामी तहरीक आहे, GS नवाज़ आहे,
सभु हुन ते जेको असां क्लियर आहियूं हुनजे लिहाज़ सां सुभाणे असां पंहिंजो GDA जी होस्ट आहे ऐं असां हिननि सभिनी जेके पार्टियूं आहिनि PTI, JUI, जमात इस्लामी, असांजी कॉम्प्रेस जेके बि क़ुवतूं आहिनि सभिनी जी हिकिड़ी मीटिंग सदाई आहे ऐं इनशाला हुन में असां हिकिड़ो जॉइंट जेको स्टैंड वठंदासीं हिन सॼे मसइले ते। सफदर अब्बासी साहब इहो ॿुधाइजो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त पीपुल्स पार्टी ॿतरफ़ी जेका गेम खेॾे पई, यकीनन ईअं चई सघिजे थो छाकाणि त सदर हाउस में हिकु तरफ़ मीटिंग थिए थी ऐं उहे गैर क़ानूनी इलीगल मीटिंग थिए थी ऐं उते मिनट्स जारी कया वञनि था, त वरी ॿिए तरफ़ जेको आहे सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो साहब जेको असेंबली में उन्हनि ठाराव पेश कयो ऐं मंज़ूर बि थी वियो ऐं उन सां गॾोगॾु अॼु सेनेट में सेनेटर शीरी रहमान साहिबा जेका पीपुल्स पार्टी जी आहे उन्हनि वरी उते जेको आहे ध्यानु छिकायो, नोटिस जमा करायो आहे त हीअ जेको इरसा एक्ट में जेका तरमीम कई वई आहे जेकॾहिं कई वई आहे त उनजी का वज़ाहत घुरिजे। जे तव्हां ॻाल्हि कई त पीपुल्स पार्टी जी हिकु त इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो मंज़रनामो ॾिसण जहिड़ो आहे, ॿिए तरफ़ सर इहो ॿुधाइजो त तव्हां GDA वारा या सिंध में जेके बि पार्टियूं आहिनि कॉम्प्रेसन पार्टियुनि जा बि मौक़िफ़ असांजे साम्हूं वाज़े थी चुका आहिनि, उन्हनि बि चयो आहे जेकॾहिं ईअं थिए थो त पोइ असां हिकिड़ी तहरीक हलाईंदासीं ऐं जेकॾहिं सर इहो पार्लियामेंट में फ़िलहाल इरसा एक्ट तरमीम जेका आहे उहा पार्लियामेंट में नाहे आई, क़ौमी असेंबली में, जेकॾहिं क़ौमी असेंबली में अचे थी ऐं क़ौमी असेंबली में तव्हांखे यकीनन ख़बर आहे त क़ौमी असेंबली में जेके मेंबर्स आहिनि उहे हुकूमत जी इतिहाद जा घणा आहिनि, त सर छा था सम्झो जेकॾहिं इहो पास थी वञे थो तव्हांजी छा स्ट्रेटजी आहे, छा विजन आहे, तव्हां छा सोचो आहे सर सिंध जी अवाम लाइ? ॾिसो असां त हिन इलेक्शन खे मञूं ई कोन था पिया, असांजा जेके GDA जा कुल 3 मेंबर्स आहिनि उहे बि सिंध असेंबली में, असांजो क़ौमी असेंबली में को मेंबर कोन्हे, असां त असांजा 3 मेंबरनि बि अञा ओथ न खयो आहे, चाहे करे असां त हिन सॼे जाली जेको बोगस रिग्ड इलेक्शन जो निज़ाम आहे न असां क़बूल कोन था कयूं पिया, असां सम्झूं था पिया त हिकिड़ी जाली ऐं बोगस इलेक्शन जे ज़रिए जेको सॼो जेको निज़ाम क़ाइमु कयो वियो आहे उहो कंहिं न कंहिं वक़्त में जेको आहे हुनजी सॼी जेको आहे सो पंहिंजो सॼो सॼो निज़ाम जे धड़ाम सां वञी हेठि किरंदो। मां त मुंहिंजी त तमामु असांजी क्लियर GDA साहिब पहिरीं पंहिंजी मीटिंग में चई छॾियो आहे असांजा मेंबर जेके आहिनि उहे जेको आहे हिन सिस्टम जो हिसो न आहिनि ऐं असां जेको आहे सो ओथ न खणंदासीं, अञा ताईं जेको आहे सो असां उन स्टैंड ते बीठा आहियूं ऐं जे असेंबली में न त पुॼे असेंबली खां ॿाहिरि बि का जिदोजहद करणी पई त इनशाअल्लाह असां पंहिंजे दोस्तनि सां गॾु हिन में बीहंदासीं। GDA तमामु क्लियर आहे सभिनी इशूज़ ते, जेके बि सिंध जा इशूज़ आहिनि, कारोंजर जो इशू, पाणी जो इशू, ज़मीनुनि जो इशू, उन ते जेको आहे बिल्कुलु असां क्लियर आहियूं। असां पंहिंजे जेके बि जेके असांजे GDA जी अलायंस जा हिसा आहिनि जेके पार्टियूं, उनजे अलावा जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे बि असां सुभाणे जेका असांजी मीटिंग आहे इनशाअल्लाह असां सभिनी इशूज़ ते हिकिड़ो गॾियल मौक़िफ़ पंहिंजो आणींदासीं पब्लिक जे साम्हूं, जे ज़रूरत पई त उनखे बाक़ाइदा रोडनि ऐं रस्तनि ते बि असां उनखे रिज़स्ट कंदासीं इनशाअल्लाह। अच्छा सर, सफदर अब्बासी साहब यकीनन GDA जो मौक़िफ़ जीअं तव्हां ॿुधायो आहे GDA जो मौक़िफ़ क्लियर आहे, पर हींअर अवाम में जेका बेचैनी जेका आहे न उहा छाइजी वई आहे, उनजी वजह इहा आहे जो अवाम हाणे सम्झे थो, अवाम ॼाणे थो, अवाम चाहे थी जेकॾहिं इहो बिल मंज़ूर थी वञे थो, तरमीमी एक्ट थी वञे थो त पोइ त यकीनन अवाम जेको आहे एहतजाज दायरो इख्तियार कंदी ऐं यकीनन अवाम वटि इहो आख़िरी ऑप्शन हूंदो। छा अवाम निकिरे रोडनि ते, तव्हां केतिरे उन्हनि सां हद ताईं सपोर्ट कंदो अवाम खे, ऐं हीअ जेको ख़ासि तौर ते पाणी जो संजीदा मामिलो आहे उन ते GDA खे एहतजाज करणो पियो, तहरीक हलाइणी पई, छा यकीनन तव्हां उन साइड वेंदो? तव्हां ॾिसो कलाई साहिब हिन सॼे अमल जो जीअं मां तव्हांखे ॿुधायमि त सुभाणे असां इन करे जेको आहे इहा जॉइंट मीटिंग रखी आहे जंहिंमें तमामु जेके ऑपोज़िशन जूं जमातूं आहिनि बशमूल जमात इस्लामी, JUI, PTI, ॿियूं जेके कॉम्प्रेस जमातियूं आहिनि, असांजूं GDA जो जेके हिसे जूं जमातूं आहिनि, PP वर्कर्स आहे, PML फंक्शनल आहे, सिंध यूनाइटेड पार्टी आहे, अवामी तहरीक आहे, उनजे अलावा GDA खां ॿाहिरि जेके पार्टियूं आहिनि GS महाज़ आहे, असांजे सिंध तरक़ी पसंद पार्टी, असां सभिनी दोस्तनि खे इनवाइट कयो आहे त असां हिकु मुश्तरका लाइ अमल वठूं, जेको बि उनमें जेको आहे हालतुनि जे मुताबिक़ जेका बि ज़रूरत हूंदी जीअं मां तव्हांखे ॿुधायमि त इनशाअल्लाह उन हिसाब सां हिनखे रिज़स्ट कबो बिल खे बाक़ाइदा। मां नथो सम्झां त हिन महिल जेको हिन मामले ते सिंध जो मूड आहे जेको पाणी जो क्राइसिस आहे सिंध जे अंदरि, इन मूड सां जेको आहे को बि कुवत या ताक़त जेको आहे ज़बरदस्ती हिनखे इम्प्लीमेंट करे सघंदी आहे, हिनखे पास करे सघंदी। मां सम्झां जेको मुनाफ़िक़ाना किरदार जीअं मां तव्हांखे चवां थो पीपल्स पार्टी जो रहियो आहे, अॻिते बि उहो ई हिन मुनाफ़िक़ाना किरदार जे तहत ऐवान सदर जी हिकिड़ी मीटिंग खे विसारे जेको आहे सो वेंदा, छा करे जेको रेजिस्टेंस आहे जेका अवामी सोच आहे उहा बिल्कुलु हुन ॻाल्हि जे
जे टकराव में आहे जेका ॻाल्हि जेको आहे सो ऐवान सदर में जेके फ़ैसिला थिया आहिनि त इनशाअल्लाह मां सम्झां थो पियो त शायदि जेको आहे सो पाणी जेको आहे हुकूमत हिन मां न भॼी वञे। बिल्कुलु सर, तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि दुरुस्त आहे त पाणी जो जॾहिं मामिलो अचे, ज़ाहिर आहे हिकु त सिंध में असां वटि हूअं त माशाल्लाह सां तव्हां ख़बर आहे सहूलियतूं तमामु घणियूं आहिनि, असां वटि तालीम तमामु घणी आहे, असां वटि सिहत जो माहौल तमामु बहितरु आहे, असां वटि हर शइ जी सहूलियत आहे, पर रुगो जेको असां वटि फुक़दान आहे पाणी जो आहे। हींअर पाणी जे मसइले ते अगरि अवाम स्टैंड नथो वठे, GDA जी क़यादत स्टैंड नथी वठे, या जेके पीपल्स पार्टी में जेके अगेंस्ट आहिनि सिंध में पार्टियूं, कॉम्प्रस्त पार्टियूं हुजनि, GDA जूं हुजनि, या उहे ओवरऑल अगरि स्टैंड नथियूं वठनि त यकीनन ही त बिल पास थी वेंदो, ऐं जॾहिं बिल पास थी वेंदो त अवाम जे लाइ पाणी त हिकिड़ो वॾो मसइलो थी वेंदो, पीअण जे पाणी लाइ बि अवाम जेको आहे तरसंदो, त उन मामले ते हिकिड़ो संजीदा नोटिस वठणु खपे, ऐं उन मामले ते हिकिड़ो GDA खे ऐं ॿियनि पार्टियुनि खे घुर्जे त सिधो स्टैंड वठो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं इलेक्शन खां पोइ जॾहिं GDA वारा हुजनि या JUI वारा हुजनि, बाक़ियूं कॉम्प्रस्त पार्टियूं हुजनि, इलेक्शन खे उन्हनि रद्द कयो हुयो, पर पोइ वरी सुस्ती उन्हनि में अची वई, जॾहिं उन्हनि इलेक्शन खे रद्द कयो, इलेक्शन खे रद्द करण खां पोइ हिकु ॿ धरना लॻा, एहतजाज थिया, पर उनखां पोइ अमली तौर ते GDA असांखे नज़र न आई, ॿियूं पार्टियूं नज़र न आयूं। पर हींअर जेको पाणी जो मसइलो आहे उन ते त ज़ाहिर आहे GDA खे ऐं ॿियनि पार्टियुनि खे सिधो स्टैंड वठणु खपे, उन हवाले सां स्ट्रेटजी रखणु खपे जीअं अवाम जेको आहे पाणी जे पाणी लाइ न सिके। वैसे उते ई मां चयुमि न सुभाणे जी जेका मीटिंग थी वञे इनशाअल्लाह उन में असां पंहिंजे मुश्तरका लाइ अमल इख़्तियार कंदासीं। उन खां पोइ जेकी बि ॻाल्हि हूंदी, जेको बि ज़रूरत हूंदी, वक़्त जे मुताबिक़ जीअं हिनखे रिस्क करिणो पियो तीअं कंदासीं, पर मजबूर कंदासीं त हुकूमत पाणी हिन मां भॼी वञे त उहा ई मां सम्झां थो उनजे लाइ जेको आहे सो बहितरी हूंदी। ऐं जे ईअं न आहे ऐं हुकूमत चाहे थी पई त अवाम सां या अवामी जेका राय आहे उन सां टकराइणो आहे त पोइ इनशाअल्लाह टकर थींदो पूरो जो पूरो। अच्छा सर, ही जेको मामिलो आहे सफदर अब्बासी साहब, इहो बि ॿुधाइजो त ख़ासि तौर ते इरसा जो जेको चेयरमैन लॻाइण जी हिकिड़ी विफ़ाक़ हर दफ़ा कोशिशि कंदो आहे त उहो एंटी जेको आहे सिंध हूंदो आहे ऐं कालाबाग डैम जो हामी हूंदो आहे। छा हींअर अॼु बि इजलास थियणो आहे? अॼु सदर हाउस में इजलास ॿियो बि थिए थो जंहिंमें इतिहादी जमातूं जेके बि आहिनि उन्हनि खे ख़ासि दावत ॾिनी वई आहे, जंहिंमें JUI खे बि ख़ुसूसी दावत ॾिनी वई आहे। यकीनन उन में का तरमीम आणे सघिजे थी, का कानून साज़ी करे सघिजे थी, छो जो कानून साज़ी करण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब ऐं सदर साहब जेके आहिनि तमामु घणा अॻभरा नज़र अचनि पिया। जेकॾहिं ईअं थियो या चेयरमैन अगरि उन्हनि चेयरमैन जी मुक़ररी कई त उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे साईं? बस पोइ मां उन ॻाल्हि ते वरी उते अचां थो पियो जे हुते इजलास थियनि था पिया त असांजो बि इजलास सुभाणे तय आहे। तव्हां सुभाणे ताईं इंतज़ारु कयो, जेको बि मौक़िफ़ हूंदो असांजे तरफ़ां बिल्कुलु चिटो मौक़िफ़ हूंदो ऐं उन खां पोइ जेका अमली क़दम जेको खणणो पवंदो इनशाअल्लाह उहो अमली क़दम बि खणंदो। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी सफदर अब्बासी साहब, असांखे टाइम ॾिनो। सर तव्हां बिल्कुलु यकीनन जेको GDA जो मौक़िफ़ आहे नाज़रीन उहो सफदर अब्बासी साहब क्लियर मौक़िफ़ करे ॿुधायो आहे असांखे, ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त इरसा जे मामले ते कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। इरसा जे मामले ते सुभाणे GDA वारनि ऐं ॿियूं जेके बि कॉम्प्रस्त पार्टियूं आहिनि उन्हनि हिकिड़ो सुभाणे जो इजलास रखियो आहे। इजलास में यकीनन जेके मामलात हूंदा उहे डिस्कस बि कया वेंदा। सफदर अब्बासी जो मां मौक़िफ़ ॿुधो त उन्हनि जो इहो बि चवणु हुयो जेकॾहिं इहो कानूनी वे सां अगरि असां इन ते न पहुची सघियासीं या कानून साज़ी थिए थी, छो जो हुकूमत वटि अक्सरियत आहे, उहा कुझु बि करे सघे थी, ऐं यकीनन ईअं जेकॾहिं थियो त पोइ GDA वारा जेके आहिनि उहे रोडनि ते ईंदा, एहतजाज कंदा, आवाम सां गॾु बि ईंदा, छो जो ही पाणी जो मसइलो आहे, ही संगीन मसइलो आहे। ही पाणी जे मसइले ते अगरि ही ख़ामोशी असीं अख़्तियार कंदासीं बक़ौल उन्हनि जे त यकीनन असांजे लाइ हिकिड़ो शर्म जो मक़ाम आहे। त GDA जेको सफदर अब्बासी साहब जो तव्हां मौक़िफ़ ॿुधो ऐं उन्हनि वाज़े करे चुका आहिनि त हिन मामले ते असां कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कंदासीं, असां सब्र जो मुज़ाहिरो न कंदासीं, असांखे मजबूर न कयो वञे। विफ़ाक़ खे घुर्जे त उहा इहो जेको फ़ैसिलो आहे उहो वापसि वठे। ऐं उन्हनि इहो बि ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी जो जेको हिकिड़ी मुनाफ़िक़ाना सोच आहे उहो उन्हनि जे बारे में बि उन्हनि ॿुधायो त हिकु तरफ़ पीपल्स पार्टी जेका आहे इजलास घुराए पई ऐं हिकु तरफ़ इस्लामाबाद में मीटिंग थिए थी सदर हाउस में, त ॿिए तरफ़ वरी सिंध असेंबली में जेके आहिनि ठारा पेश कनि था ऐं मंज़ूर बि कराइनि था। बहरहाल इन सॼे मामले ते अवां मौक़िफ़ ॿुधो। हींअर वक़्तु छो आहे ब्रेक जो, हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक।
नाज़रीन प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। नाज़रीन जीअं त अवां खे ख़बर आहे त क़ौमी असेंबली में इजलास जे हवाले सां इहा डेवलपमेंट्स डेली बेसिस ते थियनि पियूं, पर वज़ीर आज़म ऐं सदर साहब जेके आहिनि उहे काफ़ी अगभरा नज़र अचनि पिया, उहे अलर्ट नज़र अचनि पिया, एक्टिव नज़र अचनि पिया, छाकाणि त हू कानून साज़ी जे हवाले सां का नई अमेंडमेंट आणण जी कोशिशि कनि पिया जेका पार्लियामेंट ज़रिए क़ौमी असेंबली ज़रिए पास कराए सघिजे। ऐं उन्हनि अॼु जेको आहे हिकु बैठक रखी आहे जंहिंमें जेके बि इतिहादी जमातूं आहिनि उहे उन्हनि में शरीक थींदियूं, उन्हनि खे ख़ासि दावत आहे। ऐं उन खां अलावा JUI खे ख़ुसूसी दावत ॾिनी वई आहे। ऐं छाकाणि त ॿ ॾींहं पहिरियां मौलाना साहब जेको आहे उन्हनि खे हुकूमत खे इशारो ॾेई छॾियो आहे त थी सघे थो JUI ऐं मौलाना साहब जेको आहे पाण में इतिहाद कनि, छो जो जॾहिं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उन्हनि जे घर विया त मौलाना साहब जेको आहे मौलाना साहब खे ऑफर कई वई, 4 मिनिस्ट्रीज़ ॾियण जी ऑफर कई वई ऐं मौलाना साहब जेको आहे फ़िलहाल उन्हनि खे बर वक़्तु जवाबु न ॾिनो, पर इशारो ॾेई छॾियो आहे। हींअर अॼु जेका अहम जेका कानून साज़ी जे हवाले सां मीटिंग रखी वई आहे उहा उन ते पाण थोरो नज़रसानी कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर तर्जीह निगार आहिनि, सीनियर सहाफ़ी भी आहिनि, शाहीन कुरैशी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। बहुत शुक्रिया शाहीन कुरैशी साहब, आपने हमें टाइम दिया। कुरैशी साहब, कैसे देखते हैं डेवलपमेंट्स को? सदर साहब और वज़ीर आज़म साहब जो है बहुत ज़्यादा मुतहरिक नज़र आ रहे हैं कानून साजी करने में, कौन सी कानून साजी करने की कोशिश में है सर? देखिए, फिलहाल तो जो है जो बिल पेश किए गए तो वो हैं, दूसरा ये है कि बात ये बाहर निकली है कि जजों की या सरकारी मुलाजमन की या जज साहिबान की बिलखसूस जो है मुद्दत मुलाजमत में इजाफा करने की बातचीत चल रही है। तो इसमें जितने भी कानून आएंगे ये पार्लियामेंट का इस्तेकाक होता है। एक्चुअली तो पार्लियामेंट का काम यही होता है कि वो कानून साजी करें। जितने भी जो हैं मामलात हैं जो अरसा दराज से लटके हुए हैं, चाहे उसके अंदर जजेस के मतलब हैं, चाहे जजेस का इंतखाब कैसा हो, तमाम कानून साजी ही करने की ज़रूरत है इस मुल्क के अंदर कि जो मामलात पेंडिंग हैं, चाहे वो पुलिस इस्लाहात हों, चाहे वो अमन व अमान के मामलात हों, चाहे वो इक़्तिसादी मामलात हों, तमाम फैसलों को जो है पार्लियामेंट में होना चाहिए। तो कोई भी ज़ी शऊर आदमी ये तो नहीं कहेगा कि पार्लियामेंट में नहीं जाना चाहिए, लेकिन पार्लियामेंट में भी एक डेमोक्रेटिक प्रोसेस से डिबेट करके जो है और बहस मुबाहिसा करके जो है और अवाम की शमूलियत जो है तो ही होती है जब तमाम नुमाइंदे जो हैं वो अपोजिशन समेत उस पर अपनी राय दें। और कानून साजी का ये रवाज जो कि गुज़िश्ता 75-77 सालों में नहीं हो सका, कम अज़ कम अब इन दोनों सियासी जमातों का जब इस पर एग्रीमेंट है, आसिफ अली जरदारी, क्योंकि इनके दौर में ही पहले 18वीं तरमीम हुई और जो है बहुत सारी जो है सदारत के इख्तियारात को उन्होंने सरेंडर किया। तो मैं समझता हूँ कि इस वक्त भी जो इंतखाबी इस्लाहात समेत जो मामलात पेंडिंग हैं और जो अदालती निज़ाम देखे ना कि 1.5 2 लाख 3 लाख केसेस पड़े हुए हैं, अवामुन्नास जो है कोर्टों में फिरते रहते हैं और वकला हजरात जो है तारीखें डलवा देते हैं। तो इस तरह के मामलात जो हैं वो माशरे में बेचैनी और जो है मुश्किलात में इजाफा करते हैं। तो पार्लियामेंट को हर मामला, चाहे कोई भी इंसानी ज़िंदगी से रिलेटेड हो, चाहे वो इक़्तिसादियात हो, चाहे वो खारजा मामलात हो, चाहे वो लॉ एंड ऑर्डर हो, चाहे वो कोई भी हो, वो उसे डिस्कस करना चाहिए, कानून साजी करनी चाहिए। इससे ही मुल्क के अंदर सियासी इस्तेहकाम आता है और अवाम का जो इक़्तिदार आला है वो उनके मुंतखब नुमाइंदों के ज़रिए कानून साजी होनी चाहिए। पिछले दौर में आप देख रहे थे कि किस तरह जो है आर्डीनेंस की फैक्ट्रियां लग जाती हैं। तो जो भी सियासी मफादात के तहत आर्डीनेंस की फैक्ट्रियां चलती हैं उसका कल्चर ख़त्म होना चाहिए, कानून साजी हो और जमहूरी तर्ज अमल हो, तो जो है पाकिस्तान जो है एक जमहूरी रास्ते पे आगे पेशरफ्त कर सकता है। कुरैशी साहब, आज रिसेंट और भी डेवलपमेंट सामने आई है जिसमें सहाफ़ियों ने सवाल किया है चीफ जस्टिस कादी फायदिसा साहब से कि आपकी एक्सटेंशन का मामला जो है वो सामने आ रहा है, आप उस हवाले से क्या कहेंगे? तो चीफ जस्टिस साहब ने सीधा कहा है कि भाई मुझे तो कोई एक्सटेंशन नहीं चाहिए, मैं तो कल तक या रहूं या ना रहूं ये भी मुझे मालूम नहीं है, मुझे एक्सटेंशन नहीं चाहिए। और जब सहाफ़ियों ने कहा कि भाई राना सनाउल्लाह साहब कहते हैं, तो उन्होंने कहा कि राना
ثناءاللہ صاحب کو میرے سامنے لے کے آئیں. ان کو کچھ پتہ نہیں ہے کیونکہ ایک جو میٹنگ ہوئی تھی اس میں اتار صاحب اور دیگر لوگ تھے, منصور علی شاہ صاحب تھے, لیکن اس میں رانا ثناءاللہ موجود نہیں تھے. تو ایک طرف جو ہے حکومت کوشش کر رہی ہے کہ کسی طریقے سے قاضی صاحب کو ایکسٹینشن دیا جائے, دوسری طرف قاضی صاحب انکار کر رہے ہیں. دیکھیے قاضی صاحب کا تو رول جو ہے بڑا واضح ہے کہ اگر وہ اپنی ذاتی, ایک تو ان کے دور میں پروجیکشن نہیں ہو رہی, دوسرا انہوں نے پرانے پینڈنگ بیما ذوالفقار علی بھٹو شہید کی جو ہے عدالتی قتل سمیت دیگر اہم کیسز کو بھی ڈسکس کیا اور اس کو عوام الناس کو جو ہے اس کی پروسیڈنگ اور اس کی کارروائی عدالتی جو ہے لائیو دکھائی گئی. تیسرا جو پارلیمنٹ کی جانب سے پچھلی بار بل پاس کیا گیا تھا جس کے اندر یہ کہا گیا تھا کہ ایک جج کی جو ہے چوائس اور ثوابدید نہیں ہونی چاہیے کہ وہ مخصوص جو ہے بینچ تشکیل دے کے مرضی کے فیصلے لیں. تو جس طرح سے ایک چیف جسٹس, ایک سینئر پیونی جج اور اس کے بعد کے سب سے تیسرے سینئر جج یہ مل کر فیصلہ کریں گے, تو اس کو پر عمل درآمد کر کے بھی ایک اچھی روایت کا جو ہے مظاہرہ کیا تھا قاضی فائز عیسیٰ صاحب نے. اب بھی وہ برملا یہ کہہ رہے ہیں کہ اگر آپ مدت ملازمت میں اضافہ کرنا چاہتے ہیں بلا شبہ کیجیے, تمام چیف جسٹس صاحبان کی مدت ملازمت میں کیجیے, لیکن میں ذاتی طور پہ جو ہے اس سے مستفید نہیں ہونا چاہتے, وہ اپنے آپ کو اس سے پرے رکھتے ہیں. چونکہ یہ ہوا یہ تھا کہ لمبی چوڑی کمپین جو ہے پی ٹی آئی کی طرف سے چلائی گئی سوشل میڈیا پہ کہ جو یہ تمام قانون سازی ہو رہی ہے وہ اس لیے ہو رہی ہے. حالانکہ سوال تو بڑا سیدھا ہے کہ اگر قاضی صاحب کی بھی مدت ملازمت بڑھ جائے گی تو جسٹس منصور علی شاہ کی بھی تو مدت ملازمت میں اسی طرح سے اضافہ ہو جائے گا نا. بڑا سیدھا سا سوال ہے کہ 3 سال اگر کسی ایک جج کی مدت ملازمت میں بڑھتے ہیں تو دوسرے جج کی بھی مدت ملازمت 3 سال بڑھ جاتی ہے. لیکن جتنا یہاں پہ مٹی گرد و غبار اڑایا گیا تھا تو قاضی فائز عیسیٰ صاحب اپنے آپ کو الگ کرنا چاہتے ہیں. وہ آپ نے رانا ثناءاللہ صاحب کی بھی بات کی, وہ ٹھیک ہے, لیکن اس موقع پہ جس طرح آپ بات کر رہے ہیں, میں ایک جو ہے خیبر پختونخوا کے وزیر اعلیٰ کی جو ہے علی امین گنڈا پور کی مذمت کروں گا, جو انہوں نے صحافیوں کے بارے میں نازیبا گفتگو کی ہے, بد زبانی کی ہے, بد کلامی کی ہے اور توہین آمیز جو گفتگو کی ہے. میں جو ہے آپ کے ٹی وی کے حوالے سے بھی اور صحافت کے حوالے سے بھی اس کی مذمت کرتا ہوں, اور اس پہ معافی مانگنی چاہیے پی ٹی آئی کو بھی اور عمران خان کو بھی اور جو ہے خود علی امین. سر اسی معاملے پہ قریشی صاحب, اسی معاملے پہ صحافیوں نے ایک سخت رد عمل دیا ہے. لاہور پریس کلب کے جو صدر ہیں انہوں نے تو سمپل کہا ہے کہ بھئی اگر یہ گنڈا پور صاحب آئے لاہور میں اور پریس کلب آئے یا کہیں پہ بھی ہمیں آئے تو ہم تو ایک تو اس کا بائیکاٹ کریں گے, دوسری جانب ہم بھرپور احتجاج کریں گے, ان کو معافی لینی چاہیے. تو آپ کیا سمجھتے ہیں, کیا یہ گنڈا پور صاحب, کیونکہ گنڈا پور تو نہیں ہے یہ گنڈا پور ہے, یہ سب کو جو ہے نا گنڈا گردی کرتے ہیں, یہ انہوں نے نہ صرف صحافیوں پہ حملہ کیا لیکن انہوں نے اداروں پر بھی ایک ناکام کوشش کی, اداروں کے بارے میں بھی برا بھلا کہا, صحافیوں کے بارے میں, ایون خواتین کے بارے میں بھی برا بھلا کہا. تو کیا سمجھتے ہیں آپ, یا تو یہ معافی مانگیں گے یا دوسری جانب ان کے خلاف کوئی قانونی کارروائی ہوگی؟ دیکھیے عورت فاؤنڈیشن نے تو باقاعدہ اس پر مذمت کے علاوہ پرچہ درج کرانے کا جو ہے مطالبہ کیا ہے کہ علی امین گنڈا پور کی عورتوں کے خلاف جو بد کلامی بد زبانی ہے اس پر مقدمہ درج کرایا جائے, اور یہ قابل دست اندازی پولیس ہے, مقدمہ بنتا ہے. اور جہاں تک انہوں نے پوری صحافتی برادری کو مطمئن کیا, میں آپ کو یہ ضرور کہنا چاہوں گا کہ وہ علی امین گنڈا پور ہوں یا کوئی بھی ہو, اس کا آغاز خود جو ہے بانی پی ٹی آئی نے کیا تھا. اور جب ایک اخباری اور میڈیا گروپ کی بلڈنگ پر 2014 میں بار بار حملے کروائے جاتے تھے اور اس کے گزشتہ دور میں جو ہے ایک اخبار کے ایڈیٹر ان چیف کو 10 ماہ جو ہے ایک پلاٹ کے کیس میں اندر رکھا گیا, تو ان کا ادروائز بھی میڈیا کے بارے میں طرز عمل جو ہے فاشسٹ ہے, آمرانہ ہے. اور میں سمجھتا ہوں کہ جو موجودہ بحران ہے میڈیا کے اندر, خاص طور پہ پرنٹ میڈیا میں, یہ اس کا بہت جو ہے سخت آغاز جو ہے بانی پی ٹی آئی کے دور حکومت میں ہوا تھا, جس میں انہوں نے انتقامی کارروائی کرتے ہوئے اشتہارات کا کوٹا ختم کر دیا, جس کی وجہ سے جو ہے وہاں اخباری دنیا کے اندر لوگوں کو ملازمتوں سے نکالا گیا اور اس طرح کے حالات اقتصادی بدحالی کی طرف گئے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ ان کا طرز عمل کبھی بھی جمہوری نہیں رہا,
اور نہ آمرانہ اور فاشسٹ طرز عمل رہا ہے کہ سیاسی مخالفین بھی جیلوں میں رہے اور مخالفین کو جو ہے سہولیات سے بھی محروم رکھا گیا جیل میں. تو وہ خود اپنے لیے تو بڑی بات کرتے ہیں کہ صحافیوں کو ان سے جو ہے ڈیالہ جیل میں ملنے دیا جائے، لیکن ان کا اپنا ڈبل کردار ہے، ڈبل معیار ہے، اور اسی کی نقل کرتے ہوئے اتنے بد زبان لوگوں کو آگے لایا جاتا ہے، کیونکہ بانی پی ٹی آئی کو یہ چیزیں پسند ہیں. اور آپ اگر ریکال کریں کہ 2014 میں بھی جو ہے خواتین جو ہیں اینکر پرسن کو پہ بوتلیں برسائی گئیں اور وہ رو پڑی تھیں، اور وہ ویڈیو جو ہے آج بھی یوٹیوب پہ پڑی ہوئی ہیں. تو جو ہے آزادی اظہار کے حوالے سے اپنے لیے تو یہ آزادی اظہار کا حق مانگتے ہیں، لیکن جو ہے مخالف بھانا بات کو کی برداشت ان کے اندر بالکل نہیں ہے. اور یہ علی امین گنڈا پور جو کر رہے ہیں وہ تو کرتے ہی ہیں، وہ تو بد زبان ہیں، اور پتہ نہیں وہ نشے کے عالم میں بات کرتے ہیں یا جان بوجھ کے کیسے کرتے ہیں، کیونکہ اس سے پہلے بھی ان پہ شراب نوشی کا ایک کیس تو چل رہا ہے. لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ ان کی شدید مذمت کرنی چاہیے، اور یہ بد زبانی ہمارے معاشرے میں اسی وجہ سے پھیلتی جا رہی ہے کہ بانی پی ٹی آئی اور اس کے بعد ان کے وزیر اعلیٰ اور اسی طرح کی غلیظ زبان استعمال کرتے ہیں، خواتین کو ٹارگٹ کرتے ہیں، اور اتنی غیر سنجیدہ سیاست کے نوٹ دکھا میرا موڈ بنے. یوں لگتا ہے کہ یہ مجروں سے اٹھ کے جو ہے سیاست میں آ چکے ہیں. بالکل قریشی صاحب ایسا ہی ہے، بالکل جیسے جو آپ فرما رہے ہیں بالکل درست فرما رہے ہیں. ہمارے پاس یہ غلیظ سیاست کا جو قصہ جب سے یہ اپنا بانی پی ٹی آئی اور ان کی جو ٹیم جب سے یہ گرو کرنا انہوں نے اسٹارٹ کیا ہے پولیٹکس میں، تب سے یہ غلیظ جو باتیں ہیں یا غلیظ زبان جو یہ استعمال کرتے ہیں پولیٹکس میں، انہوں نے نہ صرف یہ استعمال کیا بلکہ انہوں نے صحافیوں کے لیے بھی استعمال کیا ہے. جو صحافی ان کے حق میں بولے وہ صحافی جو ایماندار صحافی ہے، اور جو ان کے خلاف بولے، جو سیدھی بات کرے، وہ جو ہے نا وہ غدار ہے. نہ صرف یہ انہوں نے پولیٹکس میں بھی یہی استعمال کیا، جو ان کے حق میں بولے وہ ایماندار، جو ان کے اگینسٹ بولے وہ غدار، اور غدار ان کے ساتھ مل جائے تو وہ ایماندار، ایماندار ان کو چھوڑ جائے تو غدار. یہ تو سلسلہ ہے. لیکن اب آتے ہیں سر ابھی اجلاس کے حوالے سے کہ آج رات اجلاس ہے اور حکومت کے پاس مخصوص نشستوں کے بعد جو ہے جب سے یہ مخصوص نشستیں چھینی گئی ہیں تو قریشی صاحب اس کے بعد اب حکومت کے لیے ظاہر ہے چیلنجنگ ہے یہ کہ کس طریقے سے وہ 2/3 میجورٹی لے کے اور یہ قانون سازی کرنے کی کوشش کر رہے ہیں، یا کر پائیں گے یا 2/3 میجورٹی حاصل کر لیں گے، کیونکہ ابھی یہ جے یو آئی کو بھی ساتھ لانے کی کوشش کر رہے ہیں. دیکھیے جے یو آئی کی طرف جو ہے جو ہاتھ بڑھایا تھا، پہلے آصف علی زرداری صاحب نے وزٹ کیا، اس کے بعد وزیر اعظم شہباز شریف گئے. تو یہ باتیں تو چل رہی ہیں کہ اگر ان کے ووٹ مل جائیں تو پھر 3 ووٹ رہ جاتے ہیں. تو میں یہ سمجھتا ہوں کہ اس پر کچھ کام تو ہوا ہے کہ بھئی کیونکہ اس میں جو ہے وہ شک نہیں لاگو ہوتی کہ جس کے اندر ہوتا ہے کہ آپ فلور کراسنگ کی اس میں آ جائیں، کیونکہ آپ جو ہے وہ فلور کراسنگ جو ہے عدم اعتماد یا اعتماد کی تحریک اور بجٹ کے اوپر لاگو ہوتی ہے. تو میں سمجھتا ہوں کہ اب یہ دیکھنا ہوگا کہ اس پہ کیا ہوم ورک کیا ہے، کون کون لوگ جو ہیں ان کی جو ہے حمایت حاصل کی گئی ہے، جبکہ جو ہے خود ان کے پرانے ساتھی جو تھے مینگل صاحب تو استعفیٰ دے چکے ہیں. تو یہ رات کو کلیئر ہو جائے گا کہ آج رات جو ہے پہلے ایوان صدر میں جو ہے پیپلز پارٹی کے اراکین اسمبلی اور سینیٹر کو بلایا گیا ہے، بعد ازاں وہ جو ہے وزیر اعظم نے بھی جو ہے کھانے پہ بلایا ہے. تو اب یہ دیکھنا ہے کہ یہ باتیں ساری کلیئر ہو جائیں گی. مجھے لگتا ہے کہ کم از کم ججوں کی مدت ملازمت اور اس طرح کی دیگر قانون سازی اور اصلاحات جو ہیں وہ ہو جائیں گی، اور کرنا جو ہے منتخب اراکین کا حق ہے. میرا تو نقطہ نظر یہ ہے کہ منتخب اراکین جو ہیں ان کا حق ہے قانون سازی کرنا، اور یہ قوم جو ہے اربوں روپیہ جو دیتی ہے وہ اسی لیے دیتی ہے کہ قانون سازی کر کے اور ملک کے اندر جو ہے گڈ گورننس کی اور جو ہے پالیسی سازی کی ایک ایسی راستہ ہموار کیا جائے جس میں جمہوریت بڑھے پھلے پھولے، اور ملک کے لیے ایک راستہ بنایا جائے تاکہ جو ہے پولیٹیکل سپیس جو غیر جمہوری قوتیں چھین لیتی ہیں اس کا تدارک کیا جا سکے. اور میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان کے وفاقی پارلیمانی نظام میں پارلیمنٹ کو ہی سپرمیسی ہونی چاہیے، کیونکہ جب آپ نے ماضی میں بھی دیکھا ہے کہ عدالتیں جس طرح چلتی رہیں، بندیال کورٹ جس طرح چلتی رہیں،
جس طرح ثاقب نثار کی کورٹ چلتی رہیں، جس طرح جسٹس گلزار کی جو عدالتیں لگتی رہیں اور نیسلے ٹاور گرتے رہے، تو یہ ایک منتخب حکومت کے لیے بڑی امبیرسمنٹ اور بڑی دشوار سچویشن ہو جاتی ہے جب انتظامی معاملات میں عدالتیں مداخلت شروع کر دیتی ہیں۔ تو یہ ذمہ داری جو ہے پاکستان کے منتخب اراکین پارلیمنٹ پر ہوتی ہے کہ وہ پارلیمنٹ کے احترام کو جو ہے وہ منوائیں، پارلیمنٹ کو ایک مؤثر ادارہ بنائیں، سنجیدہ جو ہے قانون سازی کریں جس کے اندر عوام کی زندگی کے اندر سکھ چین آ سکے۔ دیکھیے لاکھوں گھرانے جو ہیں وہ اپنے کیسز کا فیصلہ کرتے کرتے گھس جاتے ہیں، جوتے گھس جاتے ہیں، وکیلوں کی فیسیں دے دے کے، کرایہ دے دے کے جب وہاں جاتے ہیں تو تاریخ ڈل جاتی ہے۔ تو یہ انصاف کی نفی ہے۔ تو میں سمجھتا ہوں کہ اگر ججوں کی جو ہے تعداد میں بھی اضافہ کرنا ضروری ہے، تو جہاں ایک ایک واقعے پہ جو ہے اربوں روپیہ اور کروڑوں روپیہ انعام دیا جاتا ہے، اگر ججز کی تعداد بڑھا کر بھی لوگوں کو انصاف دے دیا جائے تو اس سے اچھا سودا کوئی نہیں ہو سکتا، کیونکہ انصاف حاصل کرنا جو ہے وہ انسانوں کا بنیادی حق ہے کہ جہاں پہ بھی ڈسپیوٹس ہوں اور جہاں پہ بھی کوئی کسی کو انصاف کی طلب ہو اسے انصاف دینا ایک ریاست کا جو ہے بنیادی فرض بنتا ہے۔ تو میں سمجھتا ہوں کہ اس کی حمایت کی جانی چاہیے۔ اور یہ بھی ہو سکتا ہے کہ اگر کل کو کوئی اس قانون کو بدلنا چاہے تو وہ اپنی اکثریت سے پھر ترامیم لا سکتے ہیں۔ کوئی کسی کو ترامیم کرنے سے تو منع نہیں کر رہا، لیکن جو حالات کے تقاضے ہیں جس طرح سمجھا جائے وہ منتخب اراکین کو اس کا اختیار حاصل ہے۔ ٹھیک ہے سر، بہت شکریہ شاہین قریشی صاحب، آپ نے ہمیں ٹائم دیا۔ ناظرین اواں اسانے پینل جی گال بول بدھی، یقیناً انہوں نے کہ گالیوں کہوں بالکل حقیقت تے مبنی آہن، یقیناً آج ڈسوں چھا تھو تھے کیڑی قانون سازی تھے تھی۔ ایک طرف چیف جسٹس صاحب جے آہن قاضی فائز صاحب چون تھا تے ماں ایکسٹینشن نہ وردوس، بے طرف جو ہے مدت ملازمت لائے، مدت ملازمت کے ودھائن لائے حکومت جو ہے وہ ڈی رات کوششوں کرے پئی 2/3 میجورٹی حاصل کرنا ہے، وہ ایک پارٹی ڈا انہوں کے وجنو تھو پائے۔ ڈسجے ودک چھا ڈیولپمنٹس تھن تھوں یہی پارٹ ڈسکس کرنا رہندا سی۔ ہیر جو وقت ہے پانچی پجانی تے تھو پہنچے، مکھے ڈیندا اجازت، اللہ نگہبان۔